सिंध ग्रीन न्यूज़ रिपोर्टर अब्दुल कादिर जी ने रिपोर्ट मूजिब कंबर सिटी थाने के हद मेडिकल स्टोर बाजार में आमिर अली शेख जनरल स्टोर में शातिर टोलो 14,08,000 खणी फरार थियण जी कोशिश कई तो मौके ते दुकानदार शहरन पीउ ऐं धीउ के 9,41,000 कैश समेत पकड़े वरतो ऐं हिकु ॼणो 4,67,000 खणी फरार थी वियो। पकड़ियल पीउ ऐं धीउ के पुलिस हवाले करे छॾियो। उन मौके ते दुकानदार आमिर अली शेख ॿुधायो त मूं दुकान ते अकेलो वेठो हुयुसि। असांजे हर साल 15 ॾींहंनि जी वीसी खुलंदी आहे, उन जा पैसा बि पियल हुआ। उन दौरान हिकु हमराह आयो ऐं चयो त खंडु ॾियो। मूं चयो असां वटि खंडु मौजूदु न आहे। हुन पाउंडर वठी चयो त हीउ रख मां खंडु वठी अचां। जीअं ई खंडु वठी आयो त उन सां गॾु हिकु छोकिरी बि हुई। उन दुकान जे दर ते खंडु किराई। मूंखे चयो त शापर खणी ॾे ऐं हिकु हीअ खंडु गॾु कराए त उन दौरान ई छोकिरी दुकान जे खाने मां 2 थैलियुनि में पियल 14,08,000 ॿाहिरि खणी निकिती त मूंखे शक थी पियो। जीअं ई हुननि जे मूंखे पीछो कयो त हिकु ॼणो 125 मोटरसाइकिल ते 4,67,000 खणी फरार थी वियो ऐं छोकिरीअ जे हथ वारी थैली मां 9,41,000 बरामद थिया आहिनि। पीउ धीउ खे पुलिस हवाले करे छॾियो आहिनि। जॾहिं त पकड़ियल मर्द खे शहरनि तरफ़ां ठाहो कुटकुर न वियो। गिरफ़्तार थियल छोकिरी ऐं मर्द पाण में पीउ ऐं धीउ आहिनि जेके शिकारपुर जे इलाइक़े जा रहवासी आहिनि।